दिया। तो मल्हार जो दिमाग खराब क्यों आ? तू छा थी समझी? पंहिंजे दिल दिमाग में इहो सोचे थी त मां वरियाम जी कुंवार थींदसि? न, कॾहिं न। इहो पंहिंजे दिमाग में कढी छॾ त इहो ख्वाब मां तुंहिंजो पूरो करण ॾींदुसि। हरगिज़ न। न दा, कसम सां मूं मल्हार खे ना ही चयो। हूअं बि तव्हां हिन घर जा वॾा आहियो। जेको तव्हां फ़ैसिलो कंदव उहो मुंहिंजी अखियुनि ते। पोइ मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधी छॾ। तोखे हिकु बेवा वांगुरु हिन घर में सॼी ज़िंदगी गुज़ारणी आहे। हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रख, अॼु खां पोइ तो को बि ग़लति क़दम खयूं या अहिड़ी सोच कयई त तोखे मौत खां सवाइ ॿियो कुझु बि न मिलंदो। कॾहिं बि तोखे माफ़ न कंदो। हाणे तोखे माफ़ करे चुको आहियां। हाणे का बि ग़लती जी गुंजाइश न आहे। इनके सॼी ज़िंदगी घर में विहारण सां तव्हांजी दुश्मनी पूरी थींदी? जेकॾहिं तव्हांजा सभु पलांदा पूरा थियनि था त पोइ ठीकु आहे। हिनखे बेवा वांगुरु सॼी ज़िंदगी घर में विहारे छॾियोसि। तूं सॼो ॾींहुं घर में वेठी आई, तोखे कहिड़ी ख़बर? माण्हुनि जे मेणनि ताननि असांजो अंदर ॻारे छॾियो आहे। असांखे ख़बर आहे त हिन निभागी जे करे असांजी ज़िंदगी बर्बाद थी वई आहे। अदा न चओ मूंखे भाउ, तूं इन क़ाबिल असांखे छॾियो किथे आहे जो असांखे भाउ थी चई? तव्हां मल्हार ऐं गुलूअ खे छॾियो। तव्हां पंहिंजो फ़ैसिलो मूंखे ॿुधायो त मूंखे छा करणो आहे। तव्हां मूंखे ज़हर जो प्यालो भरे ॾींदव न? उहो ज़हर जो प्यालो मां ख़ुशीअ सां पी वेंदसि। हाणे ईअं ई करणो पवंदो। अमा अदा, सुल्तान जी दिल मुझे लाइ कॾहिं नरम थींदी। जॾहिं मां मरी वेंदसि तॾहिं। तू दिल न लाइ, अलाह कंदो त समझी वेंदो। मल्हार समझी वियो आहे त सुल्तान भी समझी वेंदो। ना मां, एड़ी गाल ना है। नाराज तो तू पई थी मुझे हक घुरण ते। नाराज थियण जी गाल ता है, पर खैर हां तोखे हक पंहिंजो मिली वियो आहे। इनके संभालजे। ईअं न थिए जो पैसनि खे पाणीअ वांगुरु उॾारे छॾी। ॿार न आहियां अम्मा, मां सभु सम्झां थी। इहा मूंखे ख़बर आहे त तूं केतिरी समझदार आहीं, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। सभ खां पहिरियां तुंहिंजो मामो सॼी मिल्कियत पंहिंजे नाले कराइणु चाहींदो। इन करे तूं कंहिं बि अहिड़े काग़ज़ ते सही न कजां जंहिंजे करे तुंहिंजा हथ कटिजी वञनि। तुंहिंजो मामो घणेई लामारा ॾींदो इहा मिल्कियत पंहिंजे नाले कराइण ते, पर तूं का बि अहिड़ी ग़लती न कजां। जी अम्मा, पर बाबा खे चओ जेके पैसा रोक ॾियणा अथसि उहे ॾेई छॾे। उहो तुंहिंजे बाबा जानी चयो आहे त हिकु ॿ ॾींहंनि में पैसा ॾींदसि, पर कुंज ईअं तोखे पैसा न मिलंदा। छो अम्मा, पैसा न मिलंदा? ॾींदासीं, पर उन खां पहिरियां तुंहिंजो बैंक में अकाउंट खोलाईंदासीं ऐं पोइ उहे तुंहिंजे हिसे जा सभु पैसा बैंक में जमा कराईंदासीं। ऐं तोखे जंहिं वक़्तु बि ज़रूरत पए त तूं थोरा थोरा पई कढाइजी। बाक़ी जे समूरा पैसा तूं कढी पंहिंजे मामे जी तिरीअ ते रखिया न त उहे 2 ॾींहं बि कोन हलंदा। कुंज, जेकर तोखे पंहिंजो वक़्तु सुठो गुज़ारणो आहे न त अम्मा जेको तोखे चयो आहे न उन ते अमल कजां। मुंहिंजो कमु तोखे सम्झाइणु। जे सम्झी वईं त ज़िंदगी ॾाढी सुखी गुज़रंदी। बाक़ी जे इहे पैसनि उॾाइण खां पोइ तूं असां में 1 रुपए जी उमेद न रखिजी ऐं न ई तोखे हिन घर मां वरी कुझु मिलंदो। वसाई लगे तो तुआरो ए भा सजी जिंदगी अदे अकबर खान जे घर में ताव दो बुहारी पियो ॾींदो। अरे कुछ को न सघंदो। अदा तव्हां ॿुधाए भला मां छा कयां? जॾहिं बि मां ऐसे जी ॻाल्हि कंदो आहियां त बानो बेगम मूंखे मिठड़ा ॿोल ॿुधाईंदी आहे। जो मूंखां ॻाल्हाइण ई विसरी वेंदो आहे त अॻिते छा ॻाल्हाइणो हुयो ऐं छा चवणो हुयो। कुछ भी कर अदा, पंहिंजो हिस्सो वठी अची हिते पहुच। हाणे असीं वधीक सब्र कोन कंदासीं। अदी यकीन कर त मूंखे पुट जीअं सम्झनि था ऐं हद खां वधीक मूंखे प्यार ॾिनो अथऊं। ऐं हाणे मूंखे उन्हनि खां हिसो घुरंदे शर्म थो अचे।
घुराम चवंदा आहिनि त कारो बदिजे कमरे सां रंग न मटे त आदत ज़रूर मटे। सच था छा इहा हक़ीक़त आहे? घुराम खां न मां तोखे हिते नसीहतूं करण लाइ कोन घुरायो आहे। मूंखे ख़बर आहे मूंखे त तूं केतिरो ईमानदार आहीं। हाणे इहो ड्रामो छॾ, घणो थी चुको। अॼु जो अॼु वापसि वञे अदे अकबर खान सां सिधो सां वञी ॻाल्हाए त जॾहिं जाड़ा खान खे हिसो मिली सघे थो तोखे छो न। हाणे अदा का बि रख रखा न कजां। बानो बेगम ई अकबर खान खे अहिड़ी स्थितियूं ॿुधाइजां। ठीकु आहे अदा, मां कोशिशि कंदुसि। अला भली कर। हेॾे घुराम, असां तोखे इन लाइ मोकिलियो त तूं वञी अदे अकबर खान जी दिलि खट। हा, पर हो त लॻे थो तुंहिंजी दिलि खटियो वेठा आहे। गुलू कुझु बि कर, पर अधे वॾे खे मञाए वठ। जेकॾहिं अधो वॾो राज़ी न थियो त मुंहिंजी मस्तानी मूंखे कॾहिं बि कोन मिलंदी ऐं अधी जो घर बि आबाद कोन थींदो। अदा वॾो त कोन मञींदो, बाक़ी हा अदा मां पंहिंजे तरफ़ खां हिकु सलाह ॾियां थो। कहिड़ी सलाह? मां त चवां थो तूं वञी पंहिंजी मस्तानी सां मिल, हुनखे ॿुधाए त मां ई तुंहिंजो मस्तानो आहियां। जेकॾहिं वाक़ई हू मस्ताने सां सच में प्यार करे थी न, अदा सभु कुझु विसारे तोसां गॾु हली थी। जेकॾहिं हू मस्ताने सां प्यार न ऐं फोन ते टाइम पास कंदी न, पोइ अदा तूं हुनखे विसारे छॾ। अदा गुलू तो मूंखे सम्झो ई न आहे। मां मञा थो त मां पंहिंजी ज़िंदगी खां वधीक पंहिंजी मस्तानी सां प्यार कयां थो ऐं हुनखे पाण वटि ॾिसणु चाहियां थो, पर हुनजी मोहबत हासिल करण जे लाइ मां इहो कदम नथो खणणु चाहियां। पर मां अदी जी ज़िंदगी जो सोचां पियो। असां अदी जे मथां वॾा ज़ुल्म करे चुका आहियूं। असांजी दुश्मनी जे करे अदीअ जी ज़िंदगी बर्बाद थी चुकी आहे। अदीअ जी दिलि मां असां लाइ दुआऊं न, पर बददुआऊं निकिरंदियूं थियूं रहनि। मुंहिंजो घर त बर्बाद थी चुको आहे, पर अदा तुंहिंजो घर बि आबाद कॾहिं कोन थींदो। इन करे मां तव्हांखे चवां थो मुंहिंजा भाउ, पहिरियां अदी जो घर आबाद करण जो सोच। जेकॾहिं असां अदीअ सां भलाई कई त अल्लाह असां ते करम कंदो ऐं असांजी सणाई थी पवंदी। ठीकु आहे अदा, मां अदे खे मञाइण जी भरपूर कोशिशि कंदुसि। अदा कंहिंजो नंबर पे मिलाई? दोदा हिकिड़ी सलाह त ॾे यार। सलाह कहिड़ी अदा? मां जेको कुझु कयां पियो इहो सही आहे अलाए ग़लति, इहा तूं मूंखे सलाह ॾे। अदा सलाह तॾहिं ॾींदोमांइ जॾहिं का ख़बर पए न। मां हिकु छोकिरीअ सां फोन ते ॻाल्हाईंदो आहियां। उनखे ॾिठो बि अथई या रुगो फोन ते तो इश्क हले? सिर्फ़ फोन ते न, पर साम्हूं वेही कचहरी बि करे चुका आहियूं। ॻाल्हि वञी इते पहुती आहे त पोइ चऊं बाबा खे वञी रिश्तो घुरनि। अरे यार तूं इहा बक बक बंदि कर, पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, पोइ सलाह ॾे त छा करिणो आहे। ठीकु आहे ॿुधा। जंहिं छोकिरीअ सां मां फोन ते ॻाल्हायां थो न, हुनजी शादी थियल आहे। वड़े वाह अदा, क़िस्मत सां इश्क कई, सो बि शादीशुदा छोकिरी सां। यार मूंखे हिकु मोबाइल हथ अची वियो, उनमें मस्तानी नाली हिकु छोकिरीअ जो नंबर सेव हुयो। मूं हुन ते जॾहिं कॉल कई त हुन मूंखे पंहिंजो मस्तानो सम्झी मूंसां ॻाल्हाइण शुरू कयो ऐं मां बि हुनजो मस्तानो बणिजी हुन सां फोन ते ॻाल्हाईंदो रहियुसि ऐं हुन सां हाणे मां मिली बि चुको आहियां। अदा इन जो मतिलबु त छोकिरी ॿिए सां इश्क बि करे ऐं तूं हुनखे धोखो पियो ॾीं? ईअं ई सम्झ, पर यार यकीन कर न त मुंहिंजी हाणे हुन सां दिलि थी वई आहे। ऐं जॾहिं हुनखे ख़बर पवंदी त तूं हुनजो मस्तानो न आहीं त हू तोखां नफ़रत कंदी।
इन जे करे उनजी मोहबत में एतिरो अॻिते न वधी वञे जो सुभाणे तुंहिंजी वापसी नामुमकिन थी वञे। मूं बि इहो ई सोचियो आहे त मस्तानी खे समूरी हक़ीक़त ॿुधायां। जेकॾहिं उन खां पोइ बि हू मूंसां मोहबत करे थी त अदा पोइ बि मोहबत बेकार आहे। हिकु शादीशुदा औरत सां मोहबत थो करी ऐं उन सां शादी कीअं करे सघंदे? अरे यार, हू पंहिंजे मुड़ुस खां तलाक थी चाहे। पोइ त अदा तूं वॾो ज़ुल्म पियो करी। ॿिए जो घर फिटाए तूं पंहिंजो घर आबाद कान थो चाहीं। ऐं इहा जॾहिं बाबा खे ख़बर पई न, असुल खल पुठीअ तां लाहे छॾींदुई। मुंहिंजी तोबा वाह, मूं बस कई, बस हाणे रुगो तूं बस कर। फाटणा दोल जा तव्हां मूंखे केतिरा पंध करायो, जेकॾहिं तव्हांखे पैसा ॾियणा ई न आहिनि त साफ़ साफ़ इनकार कयो आहे न। पैसा त तव्हांखे मिली विया, पोइ मूं वटि पंध छो पियो आई? मिली विया? पैसा मूंखे मिली? मूंखे त का ख़बर कान्हे। मुकुंद जो अकाउंट खोल रहा है, उनजे हिस्से जा पैसा उनजे अकाउंट में ट्रांसफर कराए छॾिया आहिनि। तुम छोकिरीअ त मूंसां अहिड़ी ॻाल्हि ई न आहे कई। पोइ मूंखे त इहा ख़बर ई कान थी पए त मूंखे अलाए कहिड़ियूं घुमराटियूं थो पियो खाराई। तुंहिंजे घर जो मसलो आहे, मुंहिंजो न आहे। मिल्कियत जो ॿुधी तुंहिंजो दिमाग़ फिरी वियो आहे, हुनमें मुंहिंजो कहिड़ो ॾोह? अहिड़ी ॻाल्हि न आहे मियां अकबर ख़ान। मूं ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो पैसा न आहिनि ॾिठा। मूं त पंहिंजी ज़िंदगीअ में लखे रुपया लुटाए छॾिया आहिनि, लखे रुपया। पर इहा हराम जी मिल्कियत न आहे। ऐं नई वरी मां तोखे हुनखे उॾाइण जी इजाज़त ॾींदुसि। अकबर ख़ान ॻाल्हि ॿुधाए, हाणे तुंहिंजा हथ कटिजी चुका आहिनि। हाणे असीं हुन मिल्कियत खे वधायूं, खुटायूं, उॾायूं, उहो असांजे हथ में आहे अकबर ख़ान, हथ में आहे। ऐं हा, ॿी ॻाल्हि त उन मिल्कियत में तोखे वधीक परेशान थियण जी का बि ज़रूरत कान्हे। जाड़ा, कुदरत वारे मूंखे मिल्कियत जे करे कॾहिं बि परेशान न रखियो आहे। मुंहिंजी पैदाइश खां वठी अॼु ताईं मालिक मूंखे एतिरो ॾेई छॾियो आहे जो मूंखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। ऐं इहा सोच न आहे रही त पैसो छा आहे, कीअं गॾु कबो आहे ऐं कीअं विञाइबो आहे। छो त मिल्कियत मूं वटि मुंहिंजी ख़्वाहिशुनि खां वधीक आहे ऐं मूं कॾहिं पंहिंजी ख़्वाहिशुनि खे पंहिंजो पाण मथां हावी थियण न ॾिनो आहे। जड़ा ख़ान, तुंहिंजूं ख़्वाहिशूं मां तुंहिंजे कुल्हे ते ॾिसां पियो, कुल्हे ते। तूं उॾाम त कजे, पर वक़्त खां पहिरीं अची पट ते फेको कॾी। फाड़ी छा तो दिसी? हां हलो ने हलो, मां को तहां ला डिया तो जा। अरे रे, डिजी कोन तो पो असाई दिसी भगे छो? मुजी मर्जी आ, मां डोड़ा ढुका लेथणियूं पाया, कला बाजियूं खाया, तहां जो छा वने? ए यार, तो सा दोस्ती रखड़िया तू अजाए तो असा गडे जी। डिया कोन तो, पर तहां सा दोस्ती कोन रखंस, छो त तहां धोखो कंदो। अरे रे, असा यारन जा यार आयूं, तू एक दफो हथ मिलाए दिस, फोरगो ठो हुंदई। जे इहा गाल आ त पो मिलायो हथ। हाने कही न मुर्सी वाली गाल, अज खां पोइ तो सा पक्की दोस्ती आ, पर दोस्त निभा जा, अध में छड़े भजी न वन जा। इने जल नया बा में उछले चली न न, पोइ बि पोइ ते कोन अटंदस। कम जो मानू आ, इन मां फायदो वठी सके तो। छा चई रे यो, छा चई? हां ई बे को बाने के छड, अज कम आवता थी चू। वरी किथे वनी फासाईंदा त कोन। चावे तो जी यार, आज मां कम सां तो वञा, सुभाणे हलंदासीं।
तूं जीअं सोचींदो ईअं ना हे कम ॿियो आहे असां हिकमत छॾे ॾिनी आहे ॿियो कारोबार था कयूं जेको मुनाफ़ो थींदो वनडे विराए खाईंदासीं ॿियो कहिड़ो कारोबार कंदव अॼु खां पोइ माल जो वापार कंदासीं हिन में वॾी बचत आहे माल वठंदासीं असां ज़मानत तुंहिंजी हूंदी अम्मा अदा जे सूरन खां त चाचो बि घर छॾे हलियो वियो ख़बर न आहे त चाचो अलाए काथे हो कहिड़े हालनि में हो अमा सुल्तान जेके पेर खया आहिनि न हिकु ॾींहुं थी सघे थो मूंखे बि हितां निकिरणो न पवे अम्मा ही तूं छा थी चई मूंखे तुंहिंजो ई त सहारो आहे जेकॾहिं तूं बि हितां हली वई त मां कंहिंजे सहारे न घर में रहंदसि हिकु तूं ई त आहीं जेका आदा सुल्तान खे रोकींदी थी अचे जेकॾहिं तूं हली वई त हू मूंखे हिकिड़े ॾींहं में मारे छॾींदो मां दी हाली हिते ई आहियां तुंहिंजी शादी करायां पोइ काॾे मुंहुं कंदसि मुंहिंजी शादीअ जा तूं ख्वाब ॾिसण छॾे ॾे अम्मा अदा सुल्तान जे हूंदे मुंहिंजी शादी कोन थींदी मल्हार ऐं गुलू सुल्तान खे समझाए वठंदा ना मां अदा सुल्तान जे अॻियां अदा मल्हार ऐं अदा गुलूअ जी हिकु बि न हलंदी खणी जे अदा मल्हार ज़ोर लॻाए थो पर अदा जी ज़िद जे अॻियां हिन ॿिन्ही जी हिकु बि कोन हलंदी सुल्तान तुंहिंजी ऐं मुंहिंजी नथो ॿुधे बाक़ी भाइरनि जी ॿुधे थो अम्मा जेकॾहिं अदा मल्हार घणो ज़ोर रखियो न अदा वॾे जे मथां खणी जे हू राज़ी थी बि वेंदो पर मुंहिंजो संग कॾहिं बि वरिया मूंखे कोन ॾींदो वरी बि ॿीहर कंहिं पोड़े सां मूंखे परणाए छॾींदो पोड़े सां हिकु दफ़ो परणाए नतीजो ॾिसी चुका आहिनि ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदा ऐं न मां वरी उन्हनि खे अहिड़े क़दम खणण जी इजाज़त ॾींदसि तुंहिंजो रिश्तो मां वरियामा सां ई कराईंदसि अम्मा मुंहिंजी इहा ख़्वाहिश क़बर में मूंसां गॾु दफ़न थी वेंदी बाक़ी हिन हयातीअ में त मां ऐं वरियाम हिकु थी सघूं ई नथा अम्मा अलाह तो मथां रहम कंदो हिकु ॾींहुं वरियामा तूं हिकु थी वेंदा अदा आखिर तूं पंहिंजे ज़िद तां लही छो नथो सिर्फ हिकु चक्कर पंहिंजी दिलि सां सोचे ॾिस त असां पंहिंजी भेण जे मथां केतिरा ज़ुल्म कया आहिनि ऐं असां हुन खां अञा बि जीअण जो हक़ खसियूं पिया छो अदा छो अदी असांजो ॾोह कहिड़ो कयो आहे मल्हार असां ऐं वरियाम वारा एतिरो परे थी चुका आहियूं जो हाणे हिकु थी न सघंदासीं ऐं तूं अदी जो रिश्तो उन घर में करणु चाहींदो न मल्हार न ईअं कॾहिं न थींदो ऐं हा अदी जो रिश्तो ॿी जॻह जिते बि तूं करणु चाहीं कर मूंखे को बि एतिराज़ न रहंदो पर मुंहिंजे जहिड़े अदी जो रिश्तो इन घर में कॾहिं न थींदो छो अदा उन घर में अदीअ जो रिश्तो थियण छो न ॾींदे असां जॾहिं कंहिंखे चाहियूं था त हुन जी चाहत जो एतिराम था कयूं ऐं औरत खां हुन जो हक़ खसे था वठो अदा छा औरत खे जीअण जो हक़ न आहे ऐं औरत खां इहो हक़ असां खसे था वठूं छा औरत जे सीने में दिलि न आहे अदा छा हुनखे मोहबत करण जो को बि हक़ न आहे अदा जॾहिं असां मर्द शादी था कयूं त असां इहो चाहियूं था त असांखे अहिड़ी ज़ाल मिले जेका असां सां बेइंतहा मोहबत करे ऐं जॾहिं असांजे घर में औरत जो वजूद थिए थो त असां था चाहियूं त उन जे सीने में अहिड़ी दिलि हुजे जो हर मर्द खां नफ़रत करे न अदा न जॾहिं असां पंहिंजी मोहबत खे परवान चाढ़ियूं था त पोइ असांखे बि पंहिंजी भेण जी मोहबत जो एतिराम करणो पवंदो अदा गुल्लू ही छरियो थी वियो हिन खे मुंहिंजी नज़रनि साम्हूं वठी वञ जेकॾहिं मूंखे कावड़ आई न त पुठी त खल लाए छॾींदोसांसि अदा अदो मल्हार त सही थो चए छो असीं अदी जे ख़ुशियुनि जा कातुल बणिजी विया आहियूं असांखे पंहिंजियूं ख़ुशियूं पंहिंजी जान खां वधीक प्यारियूं आहिनि बाक़ी अदी जे ख़ुशियुनि में ज़हर मिलाए छॾियो अथसीं अदा हाणे असांखे पंहिंजो ज़िद छॾणो पवंदो माण्हू छा था चवनि छा नथा चवनि इन तरफ़ असांखे कन नाहे ॾियणो असां माण्हुनि जे ताननि मेणनि जो वध खां वध ख्याल था कयूं ऐं रत जे रिश्तनि जो
असां को भी कदुर कोन था क्यों? अदा मां चाचा सावण सां मिली उनखे चवां थो त अची अदी जे मथां पोती विझी वञे। जेकॾहिं इहा ग़लती तो कई त बंदूक सिधी सीने वारी हणंदो साईं, रत कुत्ता बि न चटींदई। पोइ अदा तू इहा तकलीफ़ न कजांइ। सुभाणे तोखे मुंहिंजो लाश मिलंदो, लाश। गुलू ये छा चइयो? इनखे इहा ख़बर न आहे त इहो मुंहिंजी जान आहे, जान। जीअं चयो अथई न ईअं ई वञी चरियो कंदो। तो भलवन न रोक रोक उनखे। ना दा मां न रोकींदोमांसि। हाणे इहो तॾहिं मुड़ंदो जॾहिं तूं पंहिंजे ज़िद तां लादे। ये दुनिया